जेको बाक़ी सभु यू टर्न इमरान ख़ान जा, बाक़ी सभु हुनजा जेके लचक फ्लैक्सिबिलिटी उन ते हुनखे को एतिराज़ु नथो थिए, हुनजे फॉलोअर खे, हुनजो जेको चाहींदड़ आहे इमरान ख़ान जो। पर अगरि ॻाल्हियुनि में ख़ान साहब क़ौमी असेंबली में वञी वेठो ऐं पोइ गॾियल जीअं हिकिड़ी थ्योरी हले थी त गॾियल को बिल पास कराईंदा, ही कंदा इमरान ख़ान ऐं पोइ PDM वारा पोइ सर असेंबली में जॾहिं तव्हां गॾियल बिल पास करायो था त हेठि तासुरियो वञे थो त बसि पोइ ठही वियो आहे। बेसिक ॻाल्हियुनि ते ठहियल। वैसे सियासत में को बुराई न आहे, लेकिन ख़ान साहब जो जेको फॉलोअर आहे, ख़ान साहब अगरि इहो कयो बाक़ी सभु हुनखे शयूं फबनि थियूं, चाहे तोशा ख़ान जी घड़ियूं हुजनि, अलिफ हुजे, बे हुजे, अगरि गॾियो त हुनखे पॉलिटिकल प्राइस पे करणी पवंदी। हाणे ख़ान साहब खे केतिरी लाचार थिए थी, केतिरो मजबूर थी वञे थो, इहो वरी वक़्तु ॿुधाईंदो। तंहिंजे करे ख़ान साहब हतल इम्कान इहा कोशिशि कंदो त बसि ईअं सदर अलवी जे मार्फत को ॻाल्हियूं थी वञनि, भले मूंखे जुलाई जी तारीख़ ॾेई छॾीनि, भले जून जी तारीख़ ॾेई छॾीनि, पोइ भला शाह महमूद कुरैशी साहब ऐं भले को हुकूमती वज़ीर इसाक़ डार कचहरी करे वठनि। इमरान ख़ान शहबाज शरीफ़ सां ऐं आसिफ़ ज़रदारी सां ऐं मौलाना फज़ल रहमान सां वेहे, इहो ख़ान साहब सम्झे थो त हुनखे सियासी तरह नुक़सानु हिन जी प्राइस पे करणी पवंदी। मौलाना फज़ल रहमान बि चए थो त असीं कोन मिलंदासीं, पर मौलाना फज़ल रहमान जी को हींअर हुनजो इक़्तिदार में मतिलबु हुनजो को मतिलबु इक़्तिदार में रहण ई हुनखे फ़ाइदो आहे, वञण जो त हुनखे को छाकाणि त हींअर गेम हले ई पंजाब में पई ऐं KP में ऑलरेडी इमरान JUI खे, जिथे JUI जो वॾो इन्फ्लुएंस हो, उनखे काफ़ी धकियो आहे। सो आउं सम्झां थो त ख़ान साहब इहो जेको बाक़ाइदा जीअं थींदो आहे त सरबराही मुलाक़ात, ऑल पार्टी सरबराही कॉन्फ्रेंस जेका थींदी आहे, जंहिंमें सभु पार्टियुनि जा चङा मुड़ुस शामिल थींदा आहिनि। सो इन में बाक़ी सभु त हिकिड़ी धुर आहिनि, इमरान ख़ान हिकिड़ी धुर आहे। ख़ान वेही हिननि सां गॾु फ़ोटो कढाईंदो या क़ौमी असेंबली में वेही जेके डेस्कूं वॼाईंदो त बिल पास थी वियो आहे, पोइ चाहे भले उहो बिल हुजे त इलेक्शन रिफॉर्म्स जो हुजे, हिन जी ख़ान साहब खे हिकिड़ी पॉलिटिकल कॉस्ट पे करणी पवंदी। मुंहिंजे ज़ाती ख़्याल में बुराई कुझु कोन्हे, पर जेको मूं ऑब्ज़र्व कयो आहे त ख़ान जो जेको फॉलोअर आहे उहो बाक़ी सभु बख़्शे ॾींदो ख़ान खे इन ॻाल्हि ते, छाकाणि त ख़ान उन्हनि खे पाण एतिरे सालनि में इहो तयारु कयो आहे, चई बीठो त आउं फलाणे सां मिली सघां थो, फलाणे सां मिली सघां थो, टेररिस्टनि सां ॻाल्हियूं करे सघां थो, हिननि सां नथो करे सघां। त हाणे जॾहिं हू वरी ॻाल्हियूं कंदो ख़ुदि बज़ाते ख़ुदि, त उनजो हिकिड़ो सियासी क़ीमत अदा करणी पवंदी।